गड़ियासिन खानपुर बरसा ॻोठ गाज़ी खान पौड़ के रवासिन जो शिकारपुर पुलिस जी नाजायज़ खिलाफ एहतजाज नौजवान के बाज़ियाब कराने की घुर। इन मौके ते एहतजाज कंदड़ संदसि वारिसन अबू बकर अब्दुल शकूर निसार अहमद आमिर पहोड़ ऐं ॿियनि दाइंदे चयो त 2 महीना अॻु शिकारपुर ज़िले के फिज़ू थाणे के SHO वकील जाफ़री बिला जवाद असांजे 28 वरें के नौजवान हफ़ीज़ुल्ला पौड़ के बेगुनाह खंबे गुम करे गायब करे छॾियो आहे। SHO फैज़ू वकील जाफ़री असां खां नौजवान की आज़ादी लाइ 12 लाख रुपया घुरी रहियो आहे। असीं मिस्किन ऐं पोरियत आहियूं, पैसा न ॾियण तां नौजवान के कूड़नि केसनि में फासाए आब फिराई ऐं फुल फिराई करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चयो त 2 महीना गुज़रण बावजूद नौजवान के गायब कयो वियो आहे। उन्हनि चयो त अॼु गड़ियासिन भरिसां शफ़क़त पंप भरिसां खजी बाग वटि नौजवान के हाफ़िराई करण की कोशिश कई वई त असांखे अहिड़े वाक़े जी सॾ पई त असां बे वाक़े वारे हंधि साफ़ उनके साण करे उते पहुतासीं, जंहिं ते पुलिस असांखे ॾिसी उतां बख्तरबंद में वेठल असांजे नौजवान समेत फरार थियण में कामयाब थी वई। उन्हनि DIG लाड़काणो समेत IG सिंधु ऐं SSP शिकारपुर खां घुर कई त मुलविस SHO वकील जाफ़री खिलाफ़ कार्रवाई करे असांजे नौजवान के बाज़ियाब करायो वञे। रिपोर्ट सिराज अहमद सातो, सिटी न्यूज़, गड़ियासिन।